दुआ बेहतर है, छो तो नबी करीम इस्लाम जी सेखारियल आहे। पर जेकड़ो माण्हू दुआ नथो पढ़े ऐं कुर्बानी करे करे तो कुर्बानी तॾहिं बि थी वेंदी। एॾी वॾी अज़ीम इबादत आहे, एॾे अज़ीम ॾिहाड़े ते, एॾे अज़ीम मौक़े ते, एॾी अज़ीम इबादत महल उन माण्हू जे हथ में चाकू ॾिजे जेको अल्लाह जो एॾो नाफ़रमान नमाज़ी नथो पढ़े। ज़बह जे मामले में त शरीयत अहले किताब हालांकि काफ़िरनि उन्हनि काफ़िरनि जे ज़बीहे खे बि शरीयत असांजी जाइज़ करार ॾिनो आहे। ऐं मोमिन खे त कोशिशि करे रुगो अमल न बल्कि मोमिन खे त कोशिशि करे सुहिणे तरीक़े सां अमल सरअंजाम ॾियणु घुरिजे। अॻियों सवाल शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां आहे त जानवर ज़बह करण वारे खे दुआ यादि न हुजे ऐं बेनमाज़ी हुजे त छा कुर्बानी थी वेंदी? दुआ जेका आहे सा बहितर ज़रूरु आहे, अफ़सल आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारी आहे ऐं उन शइ खे बिला वजह छॾे ॾियणु ग़लति आहे। बाक़ी इहो आहे जो असीं ईअं त नथा थी सघूं त दुआ बिना कुर्बानी कान्हे का, छो त असल इबादत जे लाइ शर्त ॾसी वई आहे सा नियत आहे। जैसे बुखारी किताबुल वही बाब बदल वही पहिरीं हदीस आहे त इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। त नियत कुर्बानी जी आहे त इंशाअल्लाह कुर्बानी थी वेंदी। ऐं बाक़ी दुआ खे लाज़मी कोन था चई सघूं, छो त ॾिसो न हिन में जेकॾहिं असीं अञा डीपली वञूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अहिड़ा माण्हू बि कुर्बानी कंदा हुआ जेके गूंगा हूंदा। जिसे मुस्लिम जे अंदरि किताब सलात जे अंदरि हिकिड़ो बाब जेको आहे बाब तहरीमिल कलाम फिस सलात, हाणे उते हदीस मुबारक अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत हिकिड़ो जानवर ज़बह कयो आहे ऐं बाद रिवाज में इहा वज़ाहत बल्कि से मुस्लिम में हुन में इशारत इहा ॻाल्हि मौजूदु आहे त उहा औरत गूंगी आहे। त उन ज़माने में गूंगा माण्हू बि कुर्बानी जेको सो कंदा हुआ। ऐं असां वारो अॼोको माहौल त हूंदो कोन जो सम्झो त पूरे शहर जा चंद कसाई हिन खे कंट्रोल कंदा। उहो बहितरीनु ज़मानो, हर घर जो फ़र्द पंहिंजी कुर्बानी तक़रीबन पाण कंदो, कसाई बि हूंदा पर अक्सर माण्हू पाण कंदा हुआ। त उन पाण ज़बह करण वारनि में सम्झो त बाज़ गूंगा माण्हू बि हूंदा। त हाणे गूंगो माण्हू तव्हां पाण सम्झी सघो था त दुआ किथां पढ़ंदो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने का ॻाल्हि कान कई। त उन में इहो चई सघूं था त दुआ बहितर है, छो त नबी करीम इस्लाम जी सेखारियल आहे। पर जेकड़ो माण्हू दुआ नथो पढ़े ऐं कुर्बानी करे करे तो कुर्बानी तॾहिं बि थी वेंदी। बाक़ी जेको अॻियों ॿियो जुमिलो आहे त बेनमाज़ी जो कुर्बानी जानवर खे ज़बह करणु, इते बि चवंदासीं त बहितर, छो त अज़ीम इबादत आहे, एॾी अज़ीम इबादत आहे जो अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके इबादतूं ज़िक्र करायूं आहिनि, नमाज़ खां पोइ ॿियो नंबर कुर्बानी खे रखियो आहे। कुल इन सलाती व नुसुकी, त नमाज़ खां पोइ जेका ॿियो नंबर हिते इबादत ॻणाई वई आहे उहा आहे कुर्बानी। त हिकिड़ी एॾी वॾी अज़ीम इबादत आहे, साल में हिकु चकर अचे थी ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदा कयो वञे पियो। एॾे अज़ीम ॾिहाड़े ते, एॾे अज़ीम मौक़े ते, एॾी अज़ीम इबादत महल उन माण्हू जे हथ में चाकू ॾिजे जेको अल्लाह जो एॾो नाफ़रमान नमाज़ी नथो पढ़े, रब जे दर ते सजदे करण लाइ तयारु कोन्हे। नमाज़ खे छॾणु माना कुफ़ुर करणु आहे। कुफ़ुर जो मुर्तकिब एॾे वॾे ॾींहुं एॾे वॾे अमल खे पंहिंजे हथां सरअंजाम ॾे, इहा हिकिड़ी तमामु वॾी ग़लती आहे। हा, इहा शइ आम आहे। त उन करे इन मामले में कोशिशि कजे त नमाज़ी माण्हू तलाश कजे। बाक़ी वरी बि इते बि इहा ॻाल्हि कंदासीं, अगरि को माण्हू अहिड़ो को कसाई आहे जेको न मिलियो माण्हू उन खां कुर्बानी कराए छॾी, तॾहिं बि असां ईअं इहा फ़तवा नथा ॾेई सघूं त कुर्बानी न थी, छो त हिन दीन में अल्लाह ताला हिकिड़ी वुसअत रखी आहे। ज़बह जे मामले में त शरीयत अहले किताब हालांकि काफ़िरनि उन्हनि काफ़िरनि जे ज़बीहे खे बि शरीयत असांजी जाइज़ करार ॾिनो आहे। त असीं हिकिड़े बेनमाज़ी जी कयल कुर्बानी खे असीं कोन्हंदासीं त कुर्बानी न थी, हराम थी वियो। बाक़ी इहो आहे जो बहितर, ऐं मोमिन खे त कोशिशि करे रुगो अमल न बल्कि मोमिन खे त कोशिशि करे सुहिणे तरीक़े सां अमल सरअंजाम ॾियणु घुरिजे। पोइ सुहिणे तरीक़े सां जेको अमल खे सरअंजाम ॾियणु चाहे थो त उहो इन ॿिन्ही शयुनि जो इतिमामु कंदो, दुआ जो बि इतिमामु कंदो ऐं नमाज़ी खां ज़बह कराइण जो बि जेको सो इतिमामु कंदो। बाक़ी अगरि ग़लती कोताही सां अगरि कोई इतिमामु नथो करे तॾहिं बि हुनजी कुर्बानी थी वेंदी। अल्लाह सां क़बूल करणु वारो। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।